शामिल कयूं था। बशीर हुसैनी विस्तड़ो जी रिपोर्ट मूजिब नुशर फ़िरोज़ शिया उलमा काउंसिल पाकिस्तान जो काफ़िलो बबलो रवानो धरणे में शिया उलमा काउंसिल पाकिस्तान नुशर फ़िरोज़ जे वफ़द भरपूर शिरकत कई। शिया अगवान सैयद ज़ाहिद अली शाह, मौलाना हुब अली चांडियो, बशीर हुसैनी विस्तड़ो, मीर अली नवाज़ लाशारी, सैयद इकरार शाह ऐं नूहा ख़्वान वक़ार हैदर विस्तड़ो पिण शिरकत कई, जंहिंमें सादात कम्यूनिटी जे चेयरमैन सैयद इम्तियाज़ अली शाह SUC नुशर फ़िरोज़ वफ़द खे अजियाणो ॾिनो ऐं सिंध जी सक़ाफ़ती अजरक जो तोहफ़ो SUC नुशर फ़िरोज़ सदर सैयद ज़ाहिद अली शाह खे ॾिनो ऐं नगर न्याज़ पिण खारायो। उन खां अलावा शिया अगवान अलामा अयाज़ कुमी शिया उलमा काउंसिल पाकिस्तान नुशर फ़िरोज़ जे शुक्रियो अदा कयो ऐं अलामा साहब जो चवणु हुयो त हिकु ॾींहुं क़ाइदे मिलत जाफ़रिया अलामा सैयद साजिद अली नक़वी बि धरणे में शिरकत कंदो ऐं असांजो धरणो कंहिं फ़िरक़े या मसलक जो न आहे बल्कि इंसानियत लाइ आहे ऐं सिंधु दरिया ख़ातिर आहे। सभई सिंधी आहियूं, पूरी क़ौम खे जज़्ता ॾियूं जंहिं पाण मल्हायो आहे, जंहिंखे किरायो न आहे उनखे किरायो बि ॾींदासूं, नंगर बि कराईंदासीं। सिंध जे हलाली पुटनि खे सलाम आहे, केनाल जा हामी सभु हरामी आहिनि। नामंज़ूर नामंज़ूर, सिंधु दरिया ते केनाल नामंज़ूर नामंज़ूर नामंज़ूर। बीठा आहियूं ते अचो त सैयद इम्तियाज़ शाह जेको चेयरमैन आहे वॉलंटियर लियो, अचो त हुन सां ॻाल्हियूं कयूं त हिन छा चवणु आहे। औज़ु बिल्लाहि मिन शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। आऊं चेयरमैन आहियां ऑल सैयद वॉलंटियर ऑर्गेनाइज़ेशन पाकिस्तान जो। हीअ असांजी रजिस्टर्ड सैयद तंज़ीम आहे पूरे पाकिस्तान लेवल ते। ऐं अॼु जेको आहे सो 4 ॾींहंनि खां वठी मुसलसल जेको आहे सो असां हिते पंहिंजी कैंप बि लॻाई आहे ऐं जेका सिंधियुनि सां ऐं सिंध सां जेका आहे सा ज़ुल्म थींदो थो रहे, ज़्यादती थींदी थी वञे, जेका नाइंसाफ़ी थी रही आहे, उन जे लाइ जेको आहे सो माना असां हिननि जेका वकुला तहरीक आहे उन में जेको आहे सो भरपूर जेको शिरकत न सिर्फ़ु सैयद बिरादरी जे तरफ़ां शिरकत कई आहे, बिल्कुलु हिननि जी ख़िदमत बि कई आहे ऐं हीअ असांजी जंग जेका आहे सा जारी रहंदी। ऐं सैयदनि जे प्लेटफार्म तां ऐं वकुला जे प्लेटफार्म तां ॿिन्ही प्लेटफार्म तां ऐं वाइदो थो कयां, वचन थो कयां त हीअ जेसीं ताईं हीअ असांजी जंग, जेसीं ताईं असां जेको आहे सो पंहिंजा हक़ नथा वठूं, तेसीं ताईं जेको सो असांजी पूरी सैयद बिरादरी ऐं वकुला बिरादरी पूरी सिंधी अवाम सां जेको सो गॾु हूंदी। ज़रदारी त कूमा में आहे, उनखे पैगाम छा ॾींदुसि। बिलावल खे पैगाम ॾियां, तव्हांखे मतां इहो ज़हन में हुयो त मज़हबी दुरियूं तव्हां अंदरूनी तौरु गठजोड़ करे तव्हांजे लाइ ही वाहिद मिसाल आहे त ॿिए ॾींहं ते उलमा शिया जो वफ़द हिते पहुतो। अॼु शिया नुशर फ़िरोज़ त छा पर पूरी शिया उलमा काउंसिल बि सरापा एहतिजाज आहे। घणी देरि कयो त सिंध ॾिसंदी त अलामा साजिद नक़वी बि असां सां हिते वेठो हूंदो। हिन जे करे मां पंजाब जे आलमनि ऐं ख़ुसूसन उन्हनि ज़ाकिरनि खे जेके 10-10 लख वठी सिंध खां मोटी वेंदा आहिनि, उन्हनि ज़ाकिरनि खे चवां थो अची असां सां एहतिजाज में नथा वेही सघो त उतां असांजी मज़लूमियत ते बयानु ॾियो, वरन हिते तव्हांजा रस्ता बंदि कंदासीं। गद्दार सिंध डिक्लेयर कयोमांव त पोइ तव्हां हिते मजलिस न पढ़ी सघंदव। तव्हां हुसैन जा बि गद्दार आहियो। हुसैन मौला जो मज़हब फ़िरक़ो न आहे।